प्रॉब्लम त डॉक्टर साहब पोइ बि थियनि पिया, यानी कि अगर कोई मिठो नथो खाए, शुगर जो पेशेंट भी ना है ऐं तमामु घटि मिठो, जीअं बस थोड़ो चांहि में खंडु थी वई या वरी कॾहिं ॾींहं में कुझु को अहिड़ो मिठो खाई छॾियो, अदरवाइज़ ॿियो मिठो न खाइण, उन खां पोइ बि कैविटी थियण जो रीज़न छा आहे? उन खां पोइ बि कैविटी रीज़न इहो आहे त मिसाल तौरु ब्रशिंग खां अलावा असां हिकिड़ो ॿियो कंदा आहियूं। अच्छा, जेको आहे ब्रशिंग खां अलावा असां फ्लॉस कंदा आहियूं। दुनिया में रिकमेंड हूंदो आहे त असां हिकिड़ो धाॻो हूंदो आहे, छो त ब्रश तव्हांजे ॾंदनि खे साफ़ु कंदो आहे। ठीकु आहे। ॾंदनि जे विच में जेको गैप हूंदो आहे न, उते नथो वञी सघे तव्हांजो ब्रश, उनखे साफ़ु करण जे लाइ तव्हांखे खपे फ्लॉस। ठीकु। फ्लॉस करणु थोरो डिफ़िकल्ट हूंदो आहे, हर माण्हू आदत डेवलप नथो करे सघे। कैविटी हमेशह ॾंद में जेको कीड़ो लॻंदो आहे न, सुराख थींदा आहिनि, कीड़ो लॻंदो आहे, उहो हमेशह ॾंदनि जे विच वारी स्पेस में थींदो आहे जिते खाधो फसंदो आहे। उते जेकॾहिं असां फ्लॉस कंदासीं त तव्हांखे उहो बि न थींदो। ठीकु आहे। फ्लॉस खां अलावा असांखे जेको ब्रश करणु, ब्रश अहिड़ो वठो, अहिड़ो जेको सिलेक्ट कयो जेको सॉफ्ट हुजे। सही। हार्ड वारा ब्रशेस वधीक वठंदा आहिनि माण्हू, मसूड़नि मां खून अचणु शुरू थी वेंदो आहे। इहो बिल्कुलु ग़लति प्रैक्टिस आहे। तव्हां पंहिंजो जेको ब्रश आहे न, सॉफ्ट वारो यूज़ कयो, ज़्यादा ज़्यादा मीडियम यूज़ कयो, पर कोशिशि कयो त सॉफ्ट ई सही रहे। कॾहिं बि तेज़ ब्रश करणो ई न आहे, कंहिं सूरत में न आहे करिणो। माण्हू छा कंदा आहिनि, एॾो तेज़ कंदा आहिनि, जीअं तव्हां चओ पिया न, ब्रश मतिलबु जेसि ताईं मसूड़नि मां ब्लड नथो अचे तेसि ताईं कंदा रहंदा आहिनि। तेसि ताईं सम्झंदा आहिनि त असांजा टीथ साफ़ु नथा थियनि। साफ़ु नथा थियनि। इहो हिकिड़ो माना हुन में मतिलबु उहो ज़हनी तौर ते इहो पंहिंजे पाण खे जेको आहे न, उहो कंदा आहिनि त जेसि ताईं असां एतिरो तेज़ न कंदासीं तेसि ताईं साफ़ु न थींदो, पर इहो ग़लति आहे। तव्हां बिल्कुलु सॉफ्ट ब्रश यूज़ कयो, ॾंद जे हर कोने ते तव्हांजो टूथपेस्ट ऐं टूथब्रश पहुचणु खपे। कोशिशि कयो त को बि मतिलबु जो न लोकली चीज़ शयूं सुठियूं मतिलबु यूज़ कयो, त जीअं तव्हांजी जेका ओरल हाइजीन मेंटेन थी सघे। ॿी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां त माण्हू जी, असां सभिनि जी जेका जनरल हेल्थ आहे न, उहा रिसर्च इहा चए थी, जंहिं माण्हूअ जी ओरल हेल्थ सुठी आहे, वात जी सिहत सुठी आहे, ॾंद साफ़ु आहिनि, मसूड़ा साफ़ु आहिनि, ॿी का मतिलबु हाइजीन सुठी आहे, उनखे नॉर्मली लॉन्ग लाइफ बीमारियूं बि घटि थींदियूं। अच्छा जी। ऐं जंहिं माण्हू जी पेरोडोंटल जेका मसूड़नि जी हेल्थ सुठी आहे न, उनखे दिलि जूं बीमारियूं बि घटि थींदियूं आहिनि। एॾी वॾियूं रिसर्च थींदियूं आहिनि इन ते। माना सोचो त असांजी जेका आहे ओरल हाइजीन केॾी इंपॉर्टेंट आहे। बिल्कुलु। ॿी ॻाल्हि त जीअं असां मतिलबु मिसाल तौरु तव्हां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधी हूंदी त माण्हू माना थोरो डिस्टेंस, माना माण्हू जे वात मां स्मेल अचे, स्मेल ईंदी आहे। जी। इहो तव्हां ॿुधो हूंदो न। इन सां माना जेकॾहिं तव्हां सफ़ाई रखंदो त स्मेल बि घटि थींदी। मिसाल कुझु माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि, एतिरो माना एतिरी स्मेल ईंदी आहे जो माण्हू मतिलबु चवंदो थोरो परे ई थी करे ॻाल्हाए त वधीक सही आहे। कुझु उनजा रीज़न्स हूंदा आहिनि। हिकिड़ो त अगेन सेम बेसिक शइ, सफ़ाई घटि हूंदी आहे। ऐं एक्सेसिव स्मोकर्स हूंदा आहिनि। ठीकु आहे। या त इलाही ड्रग्स वठंदा आहिनि, ड्रग्स लाइक जेके मतिलबु ब्लड प्रेशर या शुगर या को इन जे करे कंहिं माण्हू खे मैदे जो मसइलो हूंदो आहे, मैदे जो गैस्ट्रिक प्रॉब्लम हूंदो आहे, अहिड़नि माण्हुनि जे वात मां स्मेल ईंदी आहे। त इन जो हल इहो हूंदो आहे त जंहिंजी जेका बीमारी आहे उनखे अंडर कंट्रोल रखो। सही आहे। त तव्हांजो वात मां जेका स्मेल आहे उहा घटि थी वेंदी। छा इनखे वात में स्मेल अचण खे वात जो नज़लो बि चयो वेंदो आहे सिंधी में? छा इहा का वॾी बीमारी में बि कन्वर्ट थी सघे थी? ॾिसो, मतिलबु वॾी बीमारी में कन्वर्ट थी कोन थी सघे, पर अंडरलाइन कंहिं बीमारी खे ज़ाहिर ज़रूरु करे थी त तव्हांखे को न को अंदरां का बीमारी आहे। ठीकु, यानी कि इनखे असीं लाइट नथा वठी सघूं। सही।